नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे अछड़े थर में सईद कुतुब शाह भाणवारी मटन साईं जो सालियानो उर्स अछड़े थर में लॻायो, जंहिंमें पाकिस्तान समेत सिंध जे थरी माण्हुनि समेत पांधीड़नि वॾे अंग में शिरकत कई है। जंहिंमें नगर पार्कर अछड़ो थर मीरपुर ख़ास हैदराबाद जे पांधीड़नि जो वॾो अंग ॾिसण जहिड़ो हो। सिंध सूफ़ियनि बुज़ुर्गनि दरवेशनि जी धरती है, जंहिं हमेशा अमन प्यार भाईचारे जो दर्स ॾिनो है। हिते सूफ़ी बुज़ुर्ग भी पंहिंजी धरती ते अमन जो दर्स ॾिनो है। सईद कुतुब शाह भानवारी मटन वारो साईं जी दरगाह ते पांधीड़ा ईंदा आहिनि, चादर चाढ़े दुआऊं घुरंदा आहिनि। इन मौके ते पांधीड़नि जो चवण त इन दौर में दरगाहनि ते सुकून मिलंदो है, जिते असीं रब पाक जो ज़िक्र कंदा आहियूं, दुआऊं घुरंदा आहियूं, जंहिंसां असां पंहिंजी आख़िरत संवारे सघूं था। जॾहिं त पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। इन मौके ते पांधीड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अछड़े थर में रोड जी सहूलियत न हुजण करे पांधीड़नि खे दरगाह ते अचण वञण में सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो पइजे थो। इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त रोड तइमीर कराए ॾिनो वञे ऐं अछड़े थर जी सूंह खे उजागर कयो वञे, जीअं हिते सियाहनि जी आमद वधी सघे। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।